अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में मूसा का साथ दी फराज शाह सबका बरी का नजर हेडलाइन दे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत में वफाकी काबीना जो इजलास काबीना के मक्का दिफाई मुआहदे जा तफ़सील बुधाया विया। वज़ीर आज़म जी सदारत एहतियात सुधारन के हवाले से बे इजलास रेवेन्यू हथफन हासिल करण लाए इन्फोर्समेंट कदम तेज करण जो हुक्म। आजाद कश्मीर में टे मरहले के इलेक्शन नवाज लीग पीपी आमू सामू पाक ऐं हवेली ज़िलन के चयन तकन ते वोटिंग थी। सिक्योरिटी जा सख्त इंतजाम गुणा वज़ीर आज़म सरदार अतीक अहमद खान सरदार तनवीर इलियास मौजूद। वज़ीर आज़म फैसल राठौड़ भी मैदान ते लथल। नून लीग अगवान राणा सनाउल्ला आजाद कश्मीर के चूंडन में धांधलिन के इल्जामन के रद्द करे छडियो। राणा सनाउल्ला चयो आहे त धांधली जा इल्जाम लगण वारा हिन वक्त ताईं को भी सबूत पेश नाहिन करे सघिया। आजाद कश्मीर में शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार चूंडियूं थी रहियूं आहिनि। कश्मीर जी अवाम पंहिंजे नुमाइंदनि खे मैंडेट ॾेई छॾियो आहे। टे मरहले बैदि हुकूमत साज़ी तरफ़ वेंदासीं। इस्लामाबाद में अमीर मक़ाम सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो आहे त उमीद आहे त धरणे वारा पंहिंजो एहतजाज ख़त्म कंदा। हुकूमत मुज़ाहिरनि जे जाइज़ मुतालबनि ते नज़रसानी कंदी। चूंडनि जे टे मरहले खां पोइ उबतीगड़ सिधी थी वेंदी। पीपल्स पार्टी की औरत चूंडियल नुमाइंदनि चयो आहे त आज़ाद कश्मीर में धांधली करे हुकूमत ठाही पई वञे। नवाज़ लीग वारनि चयो त मुहाजिरनि जूं सीटियूं संदसि खीसनि में आहिनि, उहे उन्हनि जे खीसनि मां ई निकितियूं। नवाज़ लीग खे धांधली जो जवाब ॾियणो पवंदो। पलूशा खान, शेला रज़ा ऐं शर्मिला फारूकी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सॼी पंजाब जी बजट लाहौर ते लॻाई वई आहे। बाक़ी पंजाब जो छा थींदो? असां पंजाब में छतियूं किरण ते सियासत न कई। पंजाब में औरतूं ऐं ॿार महफ़ूज़ न आहिनि। थाणनि अंदरि औरतुनि सां ज़्यादतियुनि सां वाक़िया थी रहिया आहिनि। अहिड़ो क़ानून आंदो वञे जिते औरतूं पाण खे महफ़ूज़ सम्झनि। ईरान के परॾेही तर्जमान इस्माइल वकाई चयो त मके दिफ़ाई मुआहदे सां ईरान खे को भी ख़तरो नाहे। ईरान जा पाकिस्तान, तुर्की ऐं सऊदी अरब सां वेझा लाॻापा आहिनि। दिफ़ाई मुआहदे ते ॻणती जो को भी सबब न आहे। मके मुआहदे बाबति ख़बरुनि ते वज़ाहत कंदे ईरान के परॾेही तर्जमान चयो त नार जा मुल्क ईरान ख़िलाफ़ अमरीका के पंहिंजे सरज़मीं इस्तेमाल करण न ॾियनि। मुआहदे जूं भटकड़ियूं जारी रहण ताईं अमरीका सां का भी ॻाल्हि ॿोल न थींदी। कंहिं टे मुल्क जी मदाख़लत न हुजे त हरमुज़ वारो लंघ खुली सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त अमरीका ईरान सां महदूद सतह ते ॻाल्हियूं करे रहियो आहे। ईरान सां मामिलो शतरंज रांदि वांगुरु आहे। अमरीका दबाव वधाइण बदिरां एहतियात खां कम वठी रहियो आहे। कुंभट में अस्पताल इंतज़ामिया जी लापरवाही, औरत रोड ते ॿाहिरि खे जनम ॾिनो। गोरहारी औरत निर्मला माड़ीचो खे वारिस डिलीवरी लाइ अस्पताल खणाए विया। गिम्स अस्पताल जी बीबी फातिमा मैटरनिटी होम जी अमले मुबैना तौर औरत खे दाख़िल करण बदिरां ॿाहिरि कढी छॾियो। औरत साणस डिग्री कॉलेज जे गेट रोड ते न्याणी खे जनम ॾिनो। गिम्स सिटी अस्पताल जे एमएस चयो त इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। मरीज़ औरत खे दाख़िल करण खां इनकार न कयो वियो। वाक़े जी जांच कई वई वञे। मेहर बरसात दौरान मौसम ते फायरिंग फोर मार्च वियो। गुल मोहम्मद बाबर संडस हाईवे ते हथियारबंद फुर करे रहिया हुआ त लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मीरस जे लेक्चरार प्रोफेसर सरमद चांडियो फोरन सां मज़म्मत कई। फायरिंग के नतीजे में मुबैना फोरू रब रखियो मारफाणी मारिजी वियो। और बावड़ो में पुलिस सां आॾो सरेंडर कंदड़ बदनाम धाड़ियल राहिब शहर ऐं मोरियो शहर अदालत मां फरार। गोठकी जेल कस्टडी थियल राहिब शहर खे 40 ऐं मोरियो शहर 15 केसनि में अदालत आंदो वियो। ॿिन्ही बदनाम धाड़ियलनि जे फरार थियण ते पुलिस में थरथलो इलाइक़े जी नाकाबंदी। खानापुर भरिसां शाख खे गारो। 3 ॻोठ सवे एकड़ फसल पाणी में हेठि। सांजड़ो भरिसां कंडियारो शाख खे आढ़ी 81 वटा 25 फुट गारो पइजी वियो। 3 ॻोठनि में पाणी दाख़िल सवे एकड़नि ते बीठल फसल भी ॿुॾी वियो।